अस्सलाम वालेकुम। जॾहिं बोर्ड जे तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके प्रेस रिलीज़ हुयूं उन हवाले सां जॾहिं असां A1 ग्रेड जी लिस्ट ठाहीसीं जेके तक़रीबन 268 खां वधीक शागिर्द हुया उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जा जिन A1 ग्रेड खयों। बोर्ड जे तरफ़ां सिंध हुकूमत जे तरफ़ां हिकिड़ो नोटिफिकेशन निकितल आहे त उन्हनि सभिनी खे जेको आहे सो स्कॉलर ॾिनी वेंदी। इन सॼे अमल जे दौरान जेकी सूरत हाल जेकी मूंखे न वणी उहा इहा ही त असां त पंहिंजे कॉलेज जे तरफ़ां जेके बि 268 शागिर्द हुया उन्हनि जा जेके डिटेल्स हुया उहे असां बोर्ड तरफ़ां बोर्ड ॾे मोकिले छॾियासीं। पर जेकी शागिर्दनि जे तरफ़ां या वालदेन जे तरफ़ां जेको रिस्पॉन्स हुयो असीं मुख़्तलिफ़ ग्रुपनि में रखियोसीं त असांखे जेके बि नौजवान आहिनि जिन A1 ग्रेड खयों आहे उन्हनि जूं मार्कशीटूं असांखे खपनि त उन्हनि जे तरफ़ां हार्डली असां वटि 37-38 अहिड़ा नौजवान या जेके वालदेन कुझु आया जिन पंहिंजे ॿारनि जी जेको आहे सो मार्कशीट जेको आहे सो असांखे अवेलेबल करे ॾिनी ऐं असीं उहे जेको आहे सो रिकॉर्ड में रखियूंसीं। या अहिड़ा खोड़ सारा शागिर्द पिणु हुया जिन जा जेके नंबर असां वटि अवेलेबल न हुया, जंहिंजे करे यकीनन उहा बि असांखे तकलीफ़ थी ऐं असां तमामु घणी महिनत करे उहे नंबर्स पे जेको आहे सो हथु कयासीं। जेके फस्ट ईयर जा फार्म हुया या जेके पुराणा इंटर जा उन जा फार्म रखियल आहे उन्हनि मां असां जेको आहे सो कढियासीं या वास्ते जे हवाले सां उन्हनि सभिनी ताईं असां पहुचे उहे सॼी डेटा कलेक्ट करे बोर्ड ताईं पहुचाईसीं। बुनियादी तौर ते हिकिड़ी शइ जो अहसासु थिए थो त जॾहिं असां कंहिं हवाले सां का बि पधिराई वालदेन या शागिर्दनि सां उन जे पर्सनल नंबर ते शेयर कयूं था त उतां जेको रिस्पॉन्स आहे उहो तमामु घटि मिले थो। वक़्तु गुज़रण खां पोइ जॾहिं उहे सभई शागिर्द उहे वालदेन जॾहिं असां सां मिलनि था ऐं पोइ इहा ई मयार ॾियनि था त साईं असां जे बारे में तव्हां जेको आहे सो डेटा प्रॉपर न मोकिली या हीअ जेको नंबर तव्हां मोकिलियो इहो त असांजो न आहे या इन हवाले सां खोड़ सारियूं जेको आहे सो मिस अंडरस्टैंडिंग पैदा थियनि थियूं। ऐं गुज़ारिश रखंदुसि त जॾहिं बि सिविल जेको आहे सो दोस्तनि खे सिविल सोसाइटी जे दोस्तनि खे या ॿियनि वालदेन खे शागिर्दनि खे बिराए रास्त मुख़्तलिफ़ मीडिया जे थ्रू पब्लिक जेके रिलीज़ आहिनि असांजा डिग्री कॉलेज दादू जी जेके पधिरायूं आहिनि उन जे थ्रू असीं जेके बि मैसेजिस मोकिलियूं था त महिरबानी ख़ुदा उन्हनि ते तवजह ॾींदा कयो ऐं उनजो रिस्पॉन्स रेपिडली जेको आहे 24 कलाक जे अंदरि ॾींदा कयो। छो त असां वटि एजुकेशन सिस्टम जे अंदरि हर शइ जी हिकिड़ी डेट मुक़ररु थियल आहे। जेकॾहिं प्रॉपर अंदाज़ में प्रॉपर टाइम ते विदिन टाइम जेकॾहिं असीं प्रॉपर सभु शयूं शेयर न कंदासीं त यकीनन उन्हनि सभिनी में हिकिड़ी रुकावट थींदी ऐं बाद में जेको आहे सो ॿार जे लाइ जेको आहे सो उन में आसानी घटि रहंदी। त महिरबानी कयो असीं जेके बि मैसेजिस रखूं था उन्हनि खे प्रॉपरली जेको आहे सो ॾिसो, उन्हनि खे प्रॉपरली जेको आहे सो ॿुधो ऐं उन्हनि ते प्रॉपरली रिस्पॉन्स कयो। जेकॾहिं अव्हां जो रिस्पॉन्स घटि रहियो त यकीनन उन में अव्हां जो ई ॿारु अव्हां जो ई जेको आहे सो भाउ ऐं वास्ते वारो सफ़र कंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद।